अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम न्यूज़ टॉक में अवां खे चऊं था भलीकार। अॼु प्रोग्राम में असां पाकिस्तान जेका सियासी सूरत हाल आहे, गादी वारे शहर इस्लामाबाद जे हवाले सां जेको फ़ैसिलो थियणु वञे पियो या 28 आईनी तरमीम, उन ते त ज़रूरु ॻाल्हाईंदासीं, पर पंहिंजो घणो फोकस रहंदो गिलगित बिल्तिस्तान में जेका 7 जून ते जनरल इलेक्शन थिए पई। 24 सीटूं आहिनि, तक़रीबन 396 जे लॻभॻि उम्मीदवार मैदान ते लथल आहिनि। पाकिस्तान पीपल्स पार्टी, नवाज़ लीग, उहे बि उन्हनि जा मेन अॻुवाण उते सरगर्म रहिया आहिनि इन समूरे इलेक्शन दौरान। ऐं पाकिस्तान तहरीक इंसाफ़ ते जीअं त पाबंदी आहे, उन्हनि जा उम्मीदवार आज़ाद हैसियत में इलेक्शन विढ़नि पिया। सो ओवरऑल सूरत हाल आहे छा, उन ते पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं। गिलगित बिल्तिस्तान मंझां ई सीनियर सहाफ़ी ऐं तर्ज निगार आहिनि मंज़र शिगरी साहब, उहे असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहिनि। मंज़र साहब, बहुत शुक्रिया सर, आपने हमारे लिए वक्त निकाला, थैंक यू सो मच। आपसे जानना चाहेंगे, ये जो 7 जून को इलेक्शन होने जा रहे हैं, 24 जनरल नशस्तें हैं, क्या सूरत हाल सर अब तक वहाँ पर आपको नज़र आ रही है गिलगित बिल्तिस्तान में? गिलगित बिल्तिस्तान का जो 7 जून को जो पोल डे है, आज रात 12 बजे जो है ये पोलिंग जो इंतखाबी मुहिम है वो आखिरी मरहले में होगी, क्योंकि उसके बाद जो सियासी जलसे हैं, जो रैलियां हैं, कॉर्नर मीटिंग्स हैं, उन पे पाबंदी होगी मुकम्मल आज रात 12 बजे के बाद। बड़ी गहमा गहमी देखने को मिल रही है, क्योंकि वो लोग भी यहाँ पे नजर आते हैं गिलगित बिल्तिस्तान में जो कभी आए भी नहीं है, कभी गिलगित बिल्तिस्तान की मुश्किलात को देखा भी नहीं है। का उनका ताल्लुक पाकिस्तान पीपल्स पार्टी से हो या पाकिस्तान मुस्लिम लीग नून से हो या अभी जो नई जमात आई है बड़ी तीसरी कुव्वत बन के इस्तेकाम पाकिस्तान पार्टी, तो ये वो जमातें हैं जो लीडिंग पोजीशंस में है। अभी तक जो मुकाबला होगा वो इन 3 जमातों के दरमियान है। इनमें से क्योंकि 24 हल्कों में से 23 पे पाकिस्तान पीपल्स पार्टी के कैंडिडेट्स हैं, 22 पे मुस्लिम लीग नून के हैं, IPP जो है इस्तेकाम पाकिस्तान पार्टी, इनके कोई 15 कैंडिडेट्स हैं, और काफी जो बड़े हल्के हैं जहां पे तकड़े कैंडिडेट्स हैं उनका काफी अच्छे जगहों पे मुकाबला है और बड़ा क्लोज कंपटीशन है। खासकर गिलगित 2 जो हल्का है, इसमें काफी क्लोज कंपटीशन होता है इन तीनों जमातों का। पाकिस्तान पीपल्स पार्टी के कैंडिडेट्स हैं, वो साबिक डिप्टी स्पीकर जमील अहमद है, इसी तरह साबिक वजीर आला है हाफिज हफीजुर रहमान मुस्लिम लीग नून के हैं, साबिक मिनिस्टर इंफॉर्मेशन एंड प्लानिंग रहे हैं फतेहुल्लाह खान, वो IPP के कैंडिडेट्स हैं। तो इस तरह बड़े मतलब क्लोज कंपटीशन है। पीपल्स पार्टी का भी दावा है कि वो बड़ी ज्यादा नशिस्तें लेंगी, दावा तो अभी नून लीग का भी है, हम हुकूमत बनाएंगे, क्योंकि हमेशा गिलगित बल्तिस्तान में माजी में भी ये प्रैक्टिस रही है कि वफाक में जिसकी हुकूमत होती है उनका जरा प्रेशर रहता है। लेकिन अभी तक तीनों जमातें ऐसी है जो वफाक में भी एक दूसरे के इत्तेहादी हैं, तो बेशक है अल्फाज की गोलाबारी एक दूसरे पे ये कर रहे हैं। बिलावल साहब का भी आज भी गिलगित में बड़ा जलसा था, बड़ा पावर शो था बिलावल भुट्टो का भी। इसी तरह आज PTI की भी बहुत बड़ी रैली थी, PTI का जो यहाँ पे कैंडिडेट है GBF2 से। तो इस तरह की सूरत हाल है। बाकी अभी देखना ये होगा कि पीपल्स पार्टी अपनी माजी की पोजीशन बरकरार रख सकती है या नून कहती है हम 2015 वाली पोजीशन पे इलेक्शन लड़ेंगे, पीपल्स पार्टी कहते हैं हम 2009 वाली पोजीशन ले लेंगे। अब ये वक्त बता देगा। एक खामोश वोटर भी है, सही बिल्कुल खामोश होता है वो, तकरीबन आपका 5 से 7-8% का वो बड़ा खामोश वोटर होता है, वो बड़ा फैसला कुन वोट होता है उनका मुख्तलिफ हल्कों में। बिल्कुल, तो ये काफी इस तरह का सिलसिला चल रहा है। सही। अच्छा मंजर साहब, जैसे आपने कहा कि वो रहनुमा भी आपको नजर आए इस इलेक्शन कैंपेन दौरान जो पहले कभी यहाँ पर नहीं आए, तो इस मरतबा जो ज्यादा फोकस है इस इलेक्शन पर, उसके सबब आपको क्या नजर आते हैं असबाब? जैसे हम देख रहे हैं कि बिलावल भुट्टो जरदारी साहब, मैडम आसफा मुसलसल वहीं पर हैं और नवाज शरीफ साहब भी आए, तो ज्यादा फोकस हम कह सकते हैं कि इस मरतबा इलेक्शन में नजर आ रहा है इन पार्टियों का? नहीं, इन पार्टियों का इस दफा नहीं, 2020 के इलेक्शन में ये ज्यादा फोकस रही थी। इसमें चूंकि बिलावल भुट्टो जरदारी जो है 2020 का जो इलेक्शन था उसमें 34 दिन उसने गिलगित बल्तिस्तान में गुजारे और तमाम 24 इंतखाबी हल्कों में वो गए। इसी तरह माजी में नून लीग की हम बात करते हैं तो मियां नवाज शरीफ ने 2015 के इलेक्शंस में खुद विजिट्स किए, खुद तीनों डिविजन्स गिलगित बल्तिस्तान के वहां पे विजिट किया है। इस दफा तो सिर्फ आके कॉर्नर मीटिंग करके मियां साहब वापस चले गए हैं।
اسی طرح جو ہے نا اس دفعہ اس لیول کی لیڈرشپ یا اس طرح کی سرگرمیاں نہیں ہوئی. اس کی کچھ وجوہات ریزنس بھی تھے. کیونکہ کوڈ آف کنڈکٹ کے تحت جو بھی آفس ہولڈ کرتا ہے اس الیکشن ایکٹ 2017 کو اگر آپ وزٹ کریں تو اس میں چیزیں واضح ہیں کہ جو آفیشیل کیپیسٹی میں ہے وہ بندہ جو ہے الیکشن کمپین نہیں چلا سکتا ہے. اس کے باوجود ایک این او سی کا فارمولا بنایا گیا تھا کہ اس این او سی کے تحت جا کے یہ کر سکتے ہیں. تو بلاول بھٹو نے بھی این او سی حاصل کی, شہباز شریف وزیر اعظم تھے ان کو بھی این او سی دی گئی, لیکن پی ٹی آئی کے جو بھی آئے نہ ان کو این او سی کا کہا گیا نہ ان کو این او سی دی گئی. پی ٹی آئی سے وہیں فیڈریشن کی طرح یہاں پہ بھی ان کا انتخابی نشان کو چھین لیا گیا. تو اس طرح کی صورتحال ہے. اچھا, یہ جو آئی پی پیز کی انٹری کا آپ نے ذکر کیا شروع میں, تو ماضی میں تو جیسے آپ نے بھی کہا کہ کوئی اس طرح کا ان کا وجود نہیں رہا, تو اس مرتبہ ان کی انٹری کو کیسے دیکھا جا رہا ہے گلگت بلتستان میں؟ اچھا, ان کی انٹری ایک تیسری قوت کے طور پہ ان دو پارٹیوں کے علاوہ اس وقت جو ہے نا ان کی انٹری بڑی اچھی رہی ہے. اس کی وجہ یہ تھی کہ جو پی ٹی آئی کا جو گروپ تھا, فارورڈ بلاک تھا ایک زمانے میں, وہ اس نے خالد خورشید کی نااہلی کے بعد جو ہے فارورڈ بلاک بنا کے اپنی حکومت بنائی, اور اس حکومت کا ساتھ جو ہے مسلم لیگ اور پیپلز پارٹی نے بھی دیا. تقریباً 2.5 سال انہوں نے کامن جو ہے وہ حکمرانی کی. بالکل. اور جو 24 نومبر 2025 میں ہماری یہ اسمبلی اپنی مدت پوری کر گئی. تو یہ پارٹی وہی لوگ تھے جو الیکٹیبلز تھے ماضی کے, جن میں سابق وزیر اعلیٰ حاجی گلبر ہے, وہ بھی الیکشن لڑ رہے ہیں آئی پی پی سے. اسی طرح سابق وزیر داخلہ ہے, سابق گورنر ہے جو پی ٹی آئی کے دور میں گورنر ہے راجہ جلال سکردو, جی بی 7 سکردو 1 لگتا ہے, آئی پی پی کا کینڈیڈیٹ ہے, وہ سابق گورنر ہے. سابق اپوزیشن لیڈر ہے شفیع خان کے کہ جی بی 3 سے لڑ رہا ہے. یہ آئی پی پی کے جو کینڈیڈیٹس ہیں وہ بھی مختلف حلقوں کے اندر بہت زیادہ سٹرانگ اور مضبوط پوزیشن میں ہے. مطلب یہ اس کو ہم تیسری قوت کہہ سکتے ہیں. وہ دو روایتی پارٹیوں کے علاوہ ایک نئی پارٹی بھی انٹر ہو گئی ہے. تو ہم کہہ سکتے ہیں کہ آنے والی جو بھی حکومت ہوگی اس میں آئی پی پیز کا بھی اہم کردار ہو سکتا ہے. بالکل. آئی پی پی نے ایک اور کام یہاں پہ یہ کیا کہ اپنے ساتھ اسلامی تحریک نامی ایک جماعت تھی جس کے 10 کینڈیڈیٹس تھے, ان کے ساتھ مختلف حلقوں میں سیٹ ایڈجسٹ کر لی. ایڈجسٹ کرنے کا مقصد یہ ہوا کہ اگر اسلامی تحریک کا ایک بھی کینڈیڈیٹ جیتتا ہے یا 3-4 کینڈیڈیٹس آپ کے آئی پی پی کے آ جاتے ہیں تو آئی پی پی کو ملائے بغیر کوئی بھی پارٹی جو ہے وہ واضح اکثریت سے حکومت نہیں بنا سکتی ہے. کیونکہ 33 نشستیں ہوتی ہیں گلگت بلتستان کی. بیسیکلی اس میں 6 خواتین کی اور 3 ٹیکنوکریٹس کی جو خصوصی نشستیں ہیں وہ ملا کے ٹوٹل 33 کا ہاؤس ہوتا ہے. اب 33 کے ہاؤس میں سادہ اکثریت آپ کو حکومت بنانے کی 17 نشستوں کی ضرورت ہوتی ہے. 17 نشستوں کے لیے تو یقیناً کوئی سنگل پارٹی 17 نشستیں حاصل کر نہیں پا رہی ہے. کوئی انڈیپینڈنٹ 1-2 کینڈیڈیٹس ہو سکتا ہے جیت جائے الیکشن, ان کی اچھی پوزیشن ہے کچھ انڈیپینڈنٹ کینڈیڈیٹس کی, وہ بھی اپنے 72 اور 72 گھنٹوں کے اندر کیونکہ کسی بھی پارٹی کو جوائن کر کے اپنی اسپیشل سیٹوں میں اپنا کوٹا ڈال سکتے ہیں. تو اس طرح کی پوزیشن بن رہی ہے آئی پی پی کی, مطلب کے بغیر یقیناً کوئی بھی پارٹی حکومت نہیں بنا سکتی ہے. صحیح. جیسے سر خالد خورشید کا آپ نے حوالہ دیا, تو ماضی میں جو پوزیشن رہی ہے یہاں پر تحریک انصاف کی, تو اب تو ان کو بالکل جیسے اب پاکستان کے دوسرے حصوں میں ان کو الیکشن لڑنے نہیں دیا گیا, نشان چھین لیا گیا, تو ان کے رہنماؤں کی ابھی بھی یہ بھی شکایت رہی کہ ان کو الیکشن کیمپین بھی وہاں پر نہیں چلانے دی گئی. تو ان کی کیا پوزیشن رہی گلگت بلتستان کے اس الیکشن میں؟ ابھی دیکھیں ابھی جو ان کے ساتھ سختی ہوئی, بلکہ تحریک انصاف کافی کمزور ہو گئی تھی. خالد خورشید خود کے پی میں رہتا ہے, پارٹی یہاں پہ بکھری تھی, لیکن کینڈیڈیٹس انہوں نے پارٹی کے ورکرز کو ایز اے کینڈیڈیٹ تو سامنے لایا. مختلف ان کو انتخابی نشان دوسرے الاٹ ہو گئے, کسی کو آلو, کسی کو بینگن, سو اس طرح کے انتخابی نشان تو مل گئے. لیکن یہ جو انتقامی کارروائیاں ہو رہی تھی ان کے خلاف, تو اس کی وجہ سے ان کا ووٹ جو ہے, ووٹ ہمدردی کا ووٹ ان کے لیے بڑھ رہا ہے مسلسل. وہ جو خاموش ووٹ کا میں ذکر کر چکا ہوں پہلا, اس ٹائپ کا ووٹ ہے جو آپ سوشل میڈیا کا زمانہ ہے, آپ کا فارمل میڈیا کا زمانہ ہے, لوگ دیکھ رہے ہیں کہ ان کے خلاف یہ کارروائیاں ہو رہی ہے, تو لوگوں کی ہمدردی آٹومیٹکلی, یار انہوں نے کیا کچھ بھی نہیں, کوئی غلطی بھی نہیں ہے, ان کو کمپین سے روکا جاتا ہے, تو وہ ووٹ ان کی طرف جائے گا. تو یقیناً تحریک انصاف کا اگر کیلکولیٹ کرے تو دوسری جماعتوں کی تیسری, اگر جیسے ہم نے بات کی تھی آئی پی پی, تو چوتھے نمبر پہ جو ووٹ پول ہوگا, کینڈیڈیٹ ان کا جیتے نہ جیتے, ووٹ پول ان کے پاس ان کا مل جائے گا. صحیح.
اچھا منظر صاحب، یہ بھی ہم منظر دیکھ رہے ہیں گلگت کے الیکشن میں کہ جیسے آپ نے بھی کہا کہ جنرل نشستیں تو دیکھا جائے 24 ہیں، ٹوٹل 33 بنتی ہیں، لیکن امیدوار بہت زیادہ ہیں جو الیکشن میں جنہوں نے فارم سبمٹ کیے ہیں، 300 سے زیادہ، 390 میرے خیال میں 6 ہیں امیدوار. اتنی بڑی تعداد امیدواروں کا سامنے آنا یہ کیا ثابت کرتا ہے سر؟ یہ بھی ایک سیاسی شعور ہے، کیونکہ ہر بندہ الیکشن لڑنا چاہتا ہے. اس کی بیسک وجہ جو میرے سامنے ہے وہ یہ ہے کہ 2009 میں گلگت بلتستان میں لوکل باڈیز ختم ہو گئی. اس کے بعد آج تک کسی بھی حکومت میں لوکل باڈیز الیکشن نہیں کروائے. صحیح. تو اب جب لوکل باڈیز الیکشنز نہیں ہوں گے تو ہر پولیٹیکل ورکر نے جا کے لیڈر بننا ہے. تو لیڈر بننے کے لیے ہر ایک نے انڈیپینڈنٹ لیول پہ بھی الیکشن لڑنا ہے، کنٹیسٹ کرنا ہے. لیکن ان میں سے بہت سارے جو ہے نا، اس میں سے تقریباً 60-70% جو ہے وہ جو کینڈیڈیٹس ہے وہ وڈراول لے چکے ہیں. صحیح. وہ کوئی ریٹائرمنٹ، کوئی کسی کے حق میں دستبردار ہوا. آج رات تک بھی، آج کے دن تک بھی مختلف کینڈیڈیٹس جو ہیں، چھوٹے جو کینڈیڈیٹ جن کے پاس کم ووٹ ہے، وہ کسی کے ساتھ الائنس کر رہے ہیں، کسی کے حق میں دستبردار ہو رہے ہیں، تو کم رہ گئے. لیکن ابھی چونکہ الیکشن کمیشن گلگت بلتستان نے اگست میں جو ہے آپ کا لوکل باڈیز الیکشن کروانے کا بھی اناؤنس کیا، جو کہ اس کے بعد جو ہے ایک نئی لیڈرشپ ابھرے گی. کیونکہ لوکل باڈیز تقریباً ہم اندازہ لگائے کہ 2009 سے جا کے 2026 تک لوکل باڈیز نہ ہو تو نظام جو ہے پورا لوکل باڈیز کا ہمارا مفلوج تھا گلگت بلتستان کا. اچھا منظر صاحب، گلگت بلتستان کے مسائل کی اگر بات کریں، جیسے 10 سے زیادہ اضلاع ہیں، تقریباً 10 اضلاع، تو کیا ان کے بنیادی مسائل ہیں گلگت بلتستان کے؟ اور یہ جو رہنما وہاں پر آئے انہوں نے ان مسائل پر کتنا فوکس کیا الیکشن کیمپین کے دوران ووٹرز کو اٹریکٹ کرنے کے لیے؟ دیکھیں، ان کے پاس ایشوز، کسی کے پاس کوئی ایسا ایشو نہیں ہے. ماضی میں پیپلز پارٹی نے جو ہے حق حاکمیت اور ملکیت کا نعرہ لگایا تھا 2020 کے الیکشن میں. اسی طرح نون لیگ کا یہ ہے کہ تعمیر و ترقی کی بات کر رہے ہیں. پھر یہ جو استحکام پاکستان والے خوشحالی کی بات کرے، کوئی ایسا کوئی ایسی اٹریکشن نہیں ہے جس کے بنیاد پہ یہ جو ہے پبلک کو اپنی طرف کھینچ سکے. وہیں روٹین کے نعرے ہیں. مسائل تو یہاں کے سب سے بڑا گلگت بلتستان کا مسئلہ جو ہے وہ بجلی کی لوڈ شیڈنگ ہے. سردیوں میں 21 گھنٹے 22 گھنٹے کی 6 مہینے میں لوڈ شیڈنگ رہتی ہے. یہاں کے انفراسٹرکچر کا مسئلہ ہے، ایشوز ہے. یہاں پہ پینے کا پانی کا جو صاف پانی ہے اس کے ایشوز ہیں. یہاں کے ایجوکیشن کا، یہاں پہ کمیونیکیشن کا جو نظام ہے، ٹیلی کمیونیکیشن کا، وہ بدتر ہوتا جا رہا ہے دن بدن بہتر ہونے سے. تو یہ بڑے ایشوز ہے، کور ایشوز ہے. تو اس کی طرف بات تو پولیٹیشنز کرتے ہیں، لیکن آپ کو پتہ ہے اقتدار میں آنے کے بعد، آپ بھی ماشاءاللہ بڑے سینئر اینکر ہیں، آپ کو اندازہ ہے کہ اسمبلی میں جانے کے بعد پھر یہ کیا کرتے ہیں. پھر سکون سے بیٹھتے ہیں، وہی پالیسیز بنتی ہے جو ایلیٹ کلاس کے لیے بنتی ہے، غریب وہیں کا وہیں رہ جاتا ہے. بالکل. اچھا منظر صاحب، میں ایک سینئر جرنلسٹ کی پوڈ کاسٹ سن رہا تھا جو یہاں کے مسائل پہ بات کر رہا تھا. ان کا تو یہ بھی کہنا تھا کہ ہیلتھ کے حوالے سے بہت زیادہ ایشوز ہیں وہاں پر. یہاں تک کہ MRI مشین اتنی تعداد میں نہیں ہے، لوگوں کو اس کے لیے بھی اسلام آباد تک جانا پڑتا ہے. اس میں کتنی صداقت ہے ہیلتھ کے حوالے سے؟ جو نہیں، MRI مشینز وغیرہ ہیں گلگت میں بھی، سکردو میں بھی، چلاس میں بھی، بڑے ہاسپٹلس کے اندر ہے. اچھا، ہیلتھ انفراسٹرکچر بھی اچھا ہے. کسی چیز کی ہیلتھ سیکٹر میں کمی ہے تو آپ والی بات ہے، جیسے اس کا پوسٹ کاسٹ میں کچھ چیزیں درست تھی کہ وہاں پہ جو ہے آپ کا جو ہے بیسکلی ایکوپمنٹ جو ہے، مشینریز کی کمی ہے، طبی عملے کی کمی ہے. باقی بلڈنگز اچھی ہیں، انفراسٹرکچر کا بنا ہوا ہے. ہیلتھ کے یہ ایشوز بیسک ایشوز ہیں. چونکہ یہ وہ راستے ہیں کہ یہاں پہ کارڈک کا ایک پیشنٹ ہوتا تھا، اس کارڈک کے پیشنٹ کو یہاں سے گلگت سے آپ لے کر جاتے تھے اسلام آباد تک 600 کلومیٹر لمبے ٹریول پہ. تو اب وہ کارڈک ہاسپٹل بھی یہاں پہ انفراسٹرکچر بن گیا، 3 مرتبہ افتتاح ہوا روزانہ. لیکن اس میں اس لیول کی چیزیں ابھی تک نہیں ہیں. صحیح. اچھا، اور ایک بات اس الیکشن کے دوران ہمیں یہ بھی سننے میں آئی کہ بلاول شاہ میں شاید غالباً یہ مطالبہ کیا کہ جنرل الیکشن جیسے پاکستان میں ہوتے ہیں، یہاں کے الیکشن بھی انہی تاریخوں میں ہونے چاہیے تاکہ یہ نہ ہو کہ پھر وہ جو وفاق میں اقتدار میں آتی ہے پارٹی وہ اثر انداز نہ ہو. تو اس مطالبے کو کیسے دیکھا جا رہا ہے وہاں پر کہ پاکستان کے دیگر علاقوں کے ساتھ یہاں بھی الیکشن ہو؟ یہ پرابلم یہی ہے کہ بلاول صاحب بھی یہ ڈیمانڈ آج کر رہے ہیں، نون لیگ بھی پہلے کر چکی ہے، اور خود خالد خورشید جس وقت چیف منسٹر تھے اس نے بھی یہی کہا کہ میں 2.5 سال کی اپنے اقتدار کی قربانی دیتا ہوں. وفاق میں جب الیکشنز ہو گئے اس نے کہا کہ 7 الیکشنز ہو گلگت بلتستان کے، کہتے سب ہیں، لیکن ایک مرتبہ منتخب ہونے کے بعد وہ 5 سال تک
उसी सीट पे जमे रहते हैं। सही। वो फिर वो 2.5 साल की कुर्बानी देने के लिए कोई तैयार नहीं है। मुस्लिम लीग नून का भी यही है कि वफाक के साथ हमारी इलेक्शंस होने चाहिए। बिलावल साहब ने भी नई डिमांड डाल दी, अच्छी बात है, पब्लिक की भी यही डिमांड है। अच्छा, मैंने कहा खाली खुर्शीद की पीटीआई की भी ये डिमांड थी, वफाक के साथ हो, ताकि एक साथ कैंपेन हो, एक साथ इलेक्शंस हो। हैं बेशक इसका नेशनल असेंबली में बेशक सीटें नहीं है, सेनेट में नहीं है, लेकिन इसका अपना जो इंतजामी जो ढांचा है उसका पोल डे जो है नेशनल असेंबली के साथ जो है यहाँ पे भी होने चाहिए। ये एक पुरानी डिमांड है। सही। अच्छा, मुख्तसरन आखिर में आपसे ये चाहेंगे कि पाकिस्तान के दीगर इलाकों में तो ये बड़ी शिकायत रहती है कि जो वोट डालते हैं वो निकलता ही नहीं, किसी दूसरी पार्टी के हक में आ जाते हैं। तो धांधली के हवाले से यहाँ की क्या तारीख रही है गिलगित बल्तिस्तान, अगर आपसे समझना चाहें सर। ये चूंकि जब से ये नादरा के साथ जो सिस्टम फिर 2017 एक्ट जो पाकिस्तान में है उसके बाद जो उसको यहाँ पे अडॉप्ट किया गया, उसके बाद जो है ये चीजें कम हुई है। लेकिन कुछ पोस्टल बेल्ट्स वगैरह में गड़बड़ माजी में भी अभी भी सामने आती रही है। पोस्टल जो बेल्ट होता है सरकारी मुलाजमीन का जो ड्यूटी पे होते हैं उनके हवाले से। और जैसे कि अलबत्ता ये है कि जो भी इस वक्त जैसे बरसर इक़्तिदार जमाते हैं वफाक में, तो उनकी तरफ से ये इशूज आता है कि वो सरकारी वसाइल का इस्तेमाल जरूर करते हैं। सरकारी प्रोटोकॉल में जरा जाके लोगों के पास जाते हैं तो वोटर जरा ज्यादा अट्रैक्ट होता है। वो पाकिस्तान पीपल्स पार्टी का कैंडिडेट के हल्के में जाते हैं या नून वाले अपने हल्के में चले जाते हैं, तो वो वोटर्स को ज़्यादा अट्रैक्ट करने के लिए ये चीज़ें हो रही है। ठीक है। मंजर शिगरी साहब, बहुत शुक्रिया सर, आपने हमारे लिए वक्त निकाला, हमें टाइम दिया। मंजर शिगरी साहब ब्यूरो चीफ आहिनि उते सवां जा, सीनियर जर्नलिस्ट आहिनि, उन्हनि जो मौक़िफ़ हमारे साम्हूं आहे। जनरल 24 सीटूं आहिनि, जीअं मांखे ॿुधायूं टोटल जेके आहिनि गिलगित बल्तिस्तान असेंबली जूं सीटूं उहे 33 आहिनि, जंहिंमें 6 औरतुनि जूं सीटूं आहिनि ऐं 3 जेके आहिनि टेक्नोक्रेट सीटूं आहिनि। जेको हेड क्वार्टर आहे जटियाल, उते ही असेंबली आहे, उन जे लाइ इलेक्शन थिए पई ऐं ॿई जेके वॾियूं पार्टियूं आहिनि, पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं नवाज़ लीग, उन्हनि ज़बरदस्त क़िस्म जी मुहिम हलाई आहे उते पंहिंजनि वोटर्स खे अट्रैक्ट करण लाइ। बहरहाल जेका नई ॻाल्हि हिन इलेक्शन में नज़र आई, जॾहिं PTI जो गैप पैदा थियो आहे, त इस्तेहकाम पाकिस्तान पार्टी उनखे उते काफ़ी एक्टिव कयो वियो आहे। उहे माण्हू जेके PTI जो माज़ी में हिसो रहिया आहिनि, उहे न नवाज़ लीग में एतिरी तादाद में न विया आहिनि, न को पीपल्स पार्टी न उहे विया आहिनि। उन्हनि इस्तेहकाम पाकिस्तान पार्टी जी चूंड कई आहे। इहो हिकिड़ो इंट्रस्टिंग फैक्ट आहे। इस्तेहकाम पाकिस्तान पार्टी ईअं नज़र अचे पियो तो उन पार्टी खे लॉन्च इन करे कयो वियो आहे उते, ही पहिरीं इलेक्शन हूंदी IPP जी गिलगित बल्तिस्तान में, त जीअं नवाज़ लीग ऐं पीपल्स पार्टी मंझां कंहिंजी बि हुकूमत जेकॾहिं उते ठहे थी, त उनजे मथां हिकिड़ो चेक एंड बैलेंस हुजे ऐं जंहिंजी सपोर्ट हुजे IPP खे, उहा ई उते हुकूमत ठाहे सघे। मतिलबु का कंहिं बि पार्टी खे हींअर ताईं जेका सूरत हाल नज़र अचे पई त इहो तरीक़ेकार अख़्तियार कयो पियो इन ज़रियनि मूजिबि त का बि पार्टी का सादी अक्सरियत उते हासिल न करे सघे ऐं उन्हनि जे मथां IPP जहिड़ी पार्टी जेका आहे सो हुजे जंहिंजी सपोर्ट जी उन्हनि खे ज़रूरत हुजे। बहरहाल हतमी नतीजा जॾहिं ईंदा तॾहिं ख़बर पइजी सघंदी त कहिड़ी पार्टी केतिरियूं सीटूं खणे पई ऐं का बि पार्टी सादी अक्सरियत हासिल करे थी या उनखे इतिहादनि जी ज़रूरत पवे थी। उन ते पाण वधीक ॻाल्हाईंदासीं। हिते वक़्तु थी पियो मुख़्तसिर ब्रेक जो, ब्रेक ते वेंदासीं, वापसि ईंदासीं, ॻाल्हि ॿोल कंदासीं। इस्लामाबाद खे नए सूबे जो दर्जो ॾियण जूं बि ॻाल्हियूं थियनि पियूं, जेका कमेटी ठही एहसन इक़बाल जी क़यादत में, उन इहा रिपोर्ट ॾिनी आहे त इस्लामाबाद खे 5हों जेको आहे सो सूबो ठाहियो वञे। 28वीं तरमीम में ॿिया सूबा ठाहिण जूं बि ॻाल्हियूं थियनि पियूं। इहे जेके मामला हूंदा उन ते पाण ब्रेक खां पोइ ॻाल्हि ॿोल कंदासीं। जी नाज़िम, ब्रेक खां पोइ हिकु ॿीहर प्रोग्राम में अव्हांखे चऊं था भलीकार ऐं पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं 28वीं आइनी तरमीम, ईंदड़ माली साल जी बजट ऐं उनमें छा सूबनि जो हिसो जेको आहे NFC अवार्ड तहत छा उहो घटि थींदो या न, इहा हिकिड़ी ख़्वाहिश त आहे। गॾोगॾु नंढनि जेके नंढा इंतिज़ामी यूनिट चऊं या नवां सूबा चऊं, इहा बि ख़्वाहिश आहे घणनि धुरियुनि जी, त उहे ठहणु खपनि ऐं सिंध जो बार बार जेको आहे सो ज़िक्र थींदो आहे त उनजी तक़सीम थियणु खपे ऐं 28वीं तरमीम में शो आहे या हक़ीक़त आहे सो नवनि सूबनि जी बि ॻाल्हि थी पए। ऐं इहा बि ख़बर साम्हूं आई आहे त इस्लामाबाद जो जेको इंतिज़ामी ढांचो आहे उनखे तब्दील कजे ऐं उनखे सूबे जो दर्जो ॾिनो वञे, उनजी हिकिड़ी अलॻि असेंबली हुजणु खपे। सो इहे छा मामला आहिनि उन्हनि खे पाण सम्झण जी कोशिशि कंदासीं। सीनियर सहाफ़ी, तज्ज़िया निगार ऐं डेली सिंधियार जा एडिटर आहिनि एजाज़ महर साहब,
उहे असां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहिनि। एजाज़ मेहर साहब तमामु घणी महिरबानी ऐं असांखे वक़्तु ॾिनो। कीअं त ॾिसो एजाज़ साहब, ही 28वीं आइनी तरमीम जो असीं चऊं त शो छॾियो वियो या फैक्ट आहे ऐं उन में जेके नुक़्ता साम्हूं आया पियो उन्हनि में हिकिड़ो नुक़्तो नवां सूबा ठाहिण जे हवाले सां बि, ऐं इहे बि ख़बरूं हाणे अचनि पियूं त इस्लामाबाद जो इंतिज़ामी ढांचो तब्दील करण जे हवाले सां एहसन इक़बाल जी क़यादत में जेका कमेटी ठाही वई हुई उन तजवीज़ ॾिनी आहे त इस्लामाबाद खे सूबे जो दर्जो ॾिनो वञे, उन जी अलॻि सूबाई असेंबली मतिलबु हुजणु खपे, 20 खां 25 उन जा मेंबर हुजणु खपनि। पोइ इनखे असीं छा सम्झूं थी, शुरूआति थिए पई त नवां सूबा ठाहिजनि ऐं उनजी शुरूआति हाणे इस्लामाबाद खां करणु वञे पई हुकूमत? ॾिसो, ॻाल्हि इहा आहे त इस्लामाबाद में जेको आहे तव्हां बल्दियाती इलेक्शन कराइण लाइ तयारु कोन्हे हो ऐं 4 दफ़ा इलेक्शन कमीशन उन जी डेट मुक़ररु कई आहे त वफ़ाक़ी हुकूमत उन खां राह फ़रार अख़्तियार कई आहे। त ॻाल्हि इहा आहे त तव्हांजी नियत छा आहे ऐं तव्हां करणु छा था चाहियो। ॻाल्हि इहा आहे त उन में तव्हां जेकॾहिं इस्लामाबाद जे बल्दियाती निज़ाम खे बर्दाश्त करण लाइ तयारु कोन्हे हो त सूबाई असेंबली किथां? हिकिड़ो मुल्क जेको अॻु में ई कर्ज़ ते थो हले, तव्हां सरकारी मुलाज़िमनि जूं ऐं फ़ौज जूं पघारूं जेके आहिनि उहे कर्ज़ वठी था अदा कयो ऐं मुल्क में एतिरी आमदनी कोन्हे। जॾहिं तव्हां नवां इंतिज़ामी यूनिट ठाहींदव, तव्हां उनखे कहिड़ो बि नालो ॾियो त ज़ाहिर आहे त उन सां ख़र्च वधंदा, घटंदा त कोन। त हिन महिल ताईं तव्हां ॾिसो न, तव्हांखे यादि हूंदो त कैसर बंगाली साहब जेको हिननि बचत कमेटी ठाही हुई उनजो मेंबर हो, पछाड़ी हुन रिज़ाइन करे भॼी जान छॾाई ऐं हुन चयो त हिननि जी नियत ई कोन्हे का रिफॉर्म करण जी। अॻु में इहो सॼो ब्यूरोक्रेटिक सिस्टम जेको हलंदो हुयो त उहो सेक्शन ऑफिसर, डिप्टी सेक्रेटरी ऐं सेक्रेटरी, उन खां पोइ हिननि जेको आहे गैर ज़रूरी तौर ते जॉइंट सेक्रेटरी जो कैडर क्रिएट कयो, एडिशनल सेक्रेटरी जो कैडर क्रिएट कयो ऐं उन खां पोइ स्पेशल सेक्रेटरी जो कैडर क्रिएट कयो। त उन्हनि जो जेको स्टाफिंग आहे, गाॾियूं आहिनि, पघारूं आहिनि, अलाउंसिस आहिनि, इहे सभु शयूं तव्हां मिलायो त ऑलमोस्ट ख़र्च तव्हांजा केॾा थींदा था वञनि। ॿियो त तव्हां छॾियो सिर्फ़ु जेको आहे तव्हां गुज़िरियल 5 साल पहिरीं जी तव्हां सिचुएशन खणो त उन महिल तव्हांजी इनकम पाकिस्तान जी केतिरी ऐं इंतिज़ाम ख़र्चु केतिरो, हाणे तव्हांजो ख़र्चु केतिरो आहे, इनकम केतिरी आहे। इनकम तव्हांजी उन में 7% इज़ाफ़ो थियो आहे, पर ख़र्चनि में बि इज़ाफ़ो थियो आहे। त जेसि ताईं ख़र्च न घटाईंदा तेसि ताईं जेको आहे हीउ मुल्क हली कोन सघंदो ऐं तजुर्बा गाह जेको आहे उहो बणियो पियो आहे। ऐं हिन वक़्तु बि इस्लामाबाद में घणो कुझु अंडर डिस्कशन आहे। उन में हिकिड़ी तजवीज़ इहा हुई त तव्हां जेको आहे कराची जे कुझु हिसे खे जेको आहे खणो ऐं कुझु गवादर खे खणो ऐं कुझु जेको आहे मुख़्तलिफ़ जायुनि तां खणो, तव्हां उन्हनि खे फेडरल गवर्नमेंट जे अंडर में ॾियो। जंहिं ते मुंहिंजो ख़्यालु आहे त पीपल्स पार्टी कोन मञियो ऐं पीपल्स पार्टी इन तजवीज़ ते शायदि इतफ़ाक़ कयो आहे त तव्हां डिवीज़न जी सतह ताईं, जेके मिसाल सिंध में डिवीज़न आहिनि, 6 डिवीज़नूं आहिनि, तव्हां हुनखे 6 इंतिज़ामी यूनिट में विरायो ऐं पोइ जेको डिवीज़न छा पाण इंतिज़ामी यूनिट न आहे, इहो बि त वॾो सुवाल आहे। डिवीज़न पोइ छा आहे? असल में ॻाल्हि इहा आहे त उन में पहिरीं हिकिड़ी तजवीज़ इहा बि हुई त तव्हां असुल ऐं हक़ीक़ी माना में जीअं दुनिया जे ॿियनि मुल्कनि में, मुहज़िब मुल्कनि में जिते डेमोक्रेसी आहे, त उते बल्दियाती निज़ाम काफ़ी मज़बूत आहे। त उन में इहो हुयो त तव्हां ज़िले नाज़िम त ठाहियो आहे ऐं उनखे तव्हां अख़्तियार केतिरो था ॾियो, अख़्तियार त चीफ मिनिस्टर वटि आहिनि। त जेको 18वीं तरमीम जो रूह हुयो उहो इहो हुयो त 18वीं तरमीम में मर्कज़ खां अख़्तियार, फाइनेंशियल पावर ऐं प्लस एडमिनिस्ट्रेटिव पावर सूबनि खे वेंदा ऐं सूबा उहे डेलीगेट कंदा डिस्ट्रिक्ट लेवल ताईं। त एतिरो अरसो गुज़री वियो पर उन रूह ते अमल न थी सघियो ऐं हाणे बि जेको आहे चीफ मिनिस्टर जेको आहे उहो पंहिंजी दादागिरी कयूं वेठा आहिनि ऐं हेठि जेको आहे ॾियनि कोन था अख़्तियार सूबनि खे या ज़िलनि खे। त हिकिड़ी तजवीज़ इहा आई त बल्दियाती इदारनि खे मज़बूत कयो वञे। ॿी तजवीज़ इहा आई त न डिवीज़न सतह ते तव्हां फ़िलहाल कैपेसिटी ज़िलनि जी कोन्हे, तंहिंजे करे तव्हां डिवीज़न सतह ते जेको आहे उहो फाइनेंशियल ऐं एडमिनिस्ट्रेटिव पावर तव्हां हेठि मोकिलियो त जीअं उहे पोइ मज़बूत थींदा। बहरहाल इलाही तजवीज़ूं आहिनि ऐं अञा ईअं सम्झो त हीअ तव्हां सां मां तव्हांजे प्रोग्राम में हिकिड़ी इम्पोर्टेंट ऐं ब्रेकिंग न्यूज़ थो शेयर कयां जेका मूं अञा पंहिंजे अख़बार में बि रिपोर्ट न कई आहे। त चवण जो मक़सदु त इलाही शयूं आहिनि अंडर डिस्कशन ऐं उनजी शेप कहिड़ी थी निकिरे इहो मुंहिंजो ख़्यालु आहे बजट खां पोइ ई थी सघंदो, छो त बजट हाणे सेशन शुरू थियण वारो आहे। त उन में IMF बि हिननि खे इहो चयो आहे त तव्हां जेको बेनज़ीर इनकम सपोर्ट वारो तव्हांजो सोशल सिक्योरिटी हिकिड़ो प्रोग्राम आहे उनखे जेको आहे तव्हां वधायो ऐं उन में पर हेड जेको माण्हू खे तव्हां फंड ॾियो था पर मंथ उन में बि तव्हां भले वाध कयो।
त अहिड़े क़िस्म जूं तजवीज़ूं बि आहिनि। ऐं वज़ीर अची टीवी ते चवनि था हिकिड़ा त बाबा बेनज़ीर सपोर्ट ख़तमु कयो, इनखे मोकिलियो सूबनि में, इन जो मतिलबु आहे सिर्फ़ु सिंध में अॻिते हलंदो, बाक़ी ॿियनि में हली कोन सघंदो। त उहो बि लेजिस्लेशन खां सवाइ तव्हां मुमकिन कोन्हे, जेसिताईं पीपल्स पार्टी न चाहींदी तेसिताईं इहो मुमकिन कोन्हे त उन में बि हुकूमत खे का कामयाबी मिले। त बहरहाल वफ़ाक़ी हुकूमत बि टीवी ते जेके ॻाल्हियूं था कनि वज़ीर मुशीर, त उहे ॾेखारनि हिकिड़ी था ऐं कंदा ॿी, त उनजी ओट में पीपल्स पार्टी खे बार्गेन करे उन में कुझु न कुझु उन खां डेफिनेटली वठंदा। ऐं तव्हां जीअं पंहिंजे इंटरव्यू में बि ॻाल्हि कई त सूबनि जे जेको आहे त हिसे ते कट लॻंदो, उहो बिल्कुलु लॻंदो। हाणे तव्हां ॾिसो न त हिन महिल हिननि सिंपल जेको आहे इहा पीपल्स पार्टी इन में वफ़ाक़ी हुकूमत सां गॾु भाईवार आहे, त हिननि जेको पेट्रोलियम ते सेल्स टैक्स ई उनखे हिननि फाइनेंस एक्ट में अमेंड कराए उनखे लेवी में कन्वर्ट करायो आहे। त हाणे जेको लेवी में कन्वर्ट थी आहे त उहो 1500-1600 अरब रुपया हिननि खे हिन साल मिलंदा ऐं ईंदड़ साल जो टारगेट आहे 1760 अरब रुपया। त हाणे 1760 अरब वफ़ाक़ ईअं ई खयूं थो वञे। अरिड़हीं तरमीम मुताबिक़ जेके वज़ारतूं सूबनि खे वञणियूं उहे खणी कोन विया, 10 वज़ारतूं आहिनि, 1000 अरब तव्हांजो उतां बची सघे थो, उहो करण लाइ तयारु कोन्हनि, एडमिनिस्ट्रेटिव रिफॉर्म जे लाइ तयारु कोन्हनि के। त चवण जो मक़सदु त नियत हिननि जी जेको आहे उन में उनजे पोयां कुझु मामिलो ॿियो आहे, हीअ को इंतिज़ामी इशूज़ न आहिनि। ऐं इन सां मूंखे नथो लॻे त अवाम जो को इंट्रस्ट सर्व थी सघे, वरी बि इन अशराफिया जे ई इंट्रस्ट खे सर्व कंदा। तव्हां ॾिसो हुनजी असल शिकल कहिड़ी थी साम्हूं अचे, ऐं उन में फ़िलहाल त तजवीज़ुनि जी हद ताईं आहिनि। ऐं हिननि शुरूआति जेको आहे उहो इस्लामाबाद खां कई आहे। ऐं इस्लामाबाद में मूं तव्हांखे ॿुधायो त जॾहिं 4 दफ़ा बल्दियाती इलेक्शन रद्द कई आहे, पंजाब में बल्दियाती इलेक्शन नथी थिए, त अहिड़ी सूरत में जेको आहे तव्हां आख़िर कहिड़ी उहा गिदड़ सिंगी आहे जो तव्हां वेही सुभाणे मामला ठीकु कंदव। हिकिड़ी ॿी तजवीज़ जेको आहे उहा बि तव्हांजे लाइ मां इम्पोर्टेंट अनाउंसमेंट आहे त हिकिड़ी तजवीज़ इहा थी हले त जीअं फ़ौज जी तर्ज़ ते पुलिस खे जेको आहे उहो मज़बूत कयो वञे, सूबनि जे अख़्तियार मां पुलिस खे खसे हिकिड़ी फेडरल फोर्स ठाही वञे ऐं उनखे उनजो हिकिड़ो हेडक्वार्टर हुजणु घुरिजे ऐं उनखे अहिड़े तरीक़े सां रिफॉर्म कयो वञे जो उहो फेडरल गवर्नमेंट उनखे कंट्रोल करे। त इहे बि अञा तजवीज़ूं आहिनि ऐं ॾिसूं त उन ते इम्प्लीमेंट कीअं थो थिए, केतिरो थो थिए ऐं उनजी कहिड़ी शिकिल निकिरे थी। त इलाही शयूं आहिनि पाइपलाइन में। ऐं जेको रू हुयो 18वीं तरमीम जो सूबनि खे बाख्तियार बणाइण वारो, उहो त थियो, पर सूबा अॻिते करण लाइ तयारु कोन्हनि। उते चीफ मिनिस्टर माई बाप बणिजी वेही रहिया, त उन जो उहो रूह ते अमल न थियो, त ज़ाहिर आहे हाणे उनजो को न को हल त निकिरणु खपे ऐं बिल्कुलु उनजो डिसेंट्रलाइज़ेशन थिए ऐं हर ज़िले खे हिकु जेतिरा फंड मिलनि ऐं उनजे पंहिंजो जेको बि तव्हां पैमानो ठाहियो था त सिर्फ़ु जेको आहे त उहो तरक़ी लाड़काणे जो कायम अली शाह त ख़ैरपुर में थी थिए, न त लाड़काणे ऐं बेनज़ीराबाद में जेका बाक़ी ॿिया ज़िला ईअं दरबदर। त उहो मुंहिंजे ख़्याल आहे जेका हिननि जी अप्रोच आहे या जेका बि ॻाल्हि आहे त उन में हिकिड़ी इहा ॻाल्हि थोरी मस्बत पहलू ज़रूरु लॻे थो। बिल्कुलु इहो हुजणु खपे ऐं सभु इन जी सपोर्ट कंदा त ज़िलई सतह ते अख़्तियार हुजनि। पर पाण जीअं मां इस्लामाबाद जी ॻाल्हि कई त 4 भेरा नोटिफिकेशन निकितो पर उते बल्दियाती निज़ाम न आयो। पंजाब जेको वॾे में वॾो सूबो आहे जितां जेके रूलिंग एलीट उतां जी आहे, उते छो बल्दियाती निज़ाम कोन थो अचे? ख़ैबर पख्तूनख्वा जी सूरत हाल पंहिंजे साम्हूं आहे। सिंध में भला जहिड़ो तहिड़ो एॾो को सुठो कोन्हे पर आहे त सही, पर पंजाब में त उते बि बल्दियाती निज़ाम आणण लाइ तयारु न आहिनि वफ़ाक़ी हुकूमत वारा। मुझे ख्याल है सिंध में सुठो बल्दियाती निज़ाम सभिनी सूबनि खां वधीक बहितर आहे। ऐं उते तव्हां कराची में ॾिसो त जेके टाउन आहिनि उन्हनि में जमात इस्लामी खे बि ओतिरा फंड मिलनि था, PTI खे बि मिलनि था, पीपल्स पार्टी खे बि मिलनि था। त जेको इहो सिस्टम जेको आहे उनखे हक़ीक़ी माना असल में रिफॉर्म जी ज़रूरत आहे। त तव्हां जेको आहे उन में सिर्फ़ु पीपल्स पार्टी डंडो खणी वेठी आहे। तव्हां उहे फंड जेको आहे आहिनि त सयूं, पर इस्तेमालु जेको आहे त उहो CM जी मर्ज़ी सां था थियनि। उहे हेठि जेको आहे उन्हनि खे अख़्तियार जेको आहे उहो न आहे को। ज़िम्मेवारी त ज़िलनि खे डिवीज़न खे मिले थी, अख़्तियार नथो मिले। त उहो जेसिताईं ट्रू स्पिरिट में जहिड़े तरीक़े सां तव्हां लंडन में ॾिसो जेको उन्हनि जो लोकल गवर्नमेंट सिस्टम आहे, अमेरिका जो लोकल गवर्नमेंट सिस्टम आहे। तव्हां ॾिठो त ममदानी जेको आहे उहो हाणे न्यूयॉर्क जो मेयर थी वियो। त न्यूयॉर्क उनजे मेयर जा पंहिंजा पावर आहिनि, अथॉरिटी बि आहे ऐं रिस्पॉन्सिबिलिटी बि आहे।
त अहिड़े क़िस्म जो जेसिताईं तव्हां सुधारा न आणींदव तेसिताईं अवाम खे को फ़ाइदो न थींदो ऐं सिर्फ़ु इहो थींदो। ऐं तव्हां बिल्कुलु वैलिडली इहा ॻाल्हि कई पंजाब वारी, त पंजाब हिन महिल मौजूदा टिनी सूबनि जे खां वधीक क़ौमी असैम्बली में सीटूं थो रखे, त उनखे वधीक सूबा ठाहिण जी ज़रूरत आहे। उनखे वधीक उते लिंग्विस्टिक बेस ते बि जेको आहे आहिनि, एडमिनिस्ट्रेटिव बेस ते बि पंजाब असेंबली जो बिल भी आहिनि। मंजूर थियल आहे, सूबाई असेंबली बिल ज़रूरी आहे जी 18 मंजूर थियल आहे ऐं बिल पेंडिंग आहे, कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट जो बिल क़ौमी असैम्बली में सेनेट में पेंडिंग आहिनि। त उन्हनि ते वर्क थियणु घुरिजे। त मुंहिंजो ख़्यालु आहे त उते जेको चीफ मिनिस्टर जी शाहाणो स्टाइल आहे, त जहाज़ हाणे हिकिड़ो सूबो हले ई कर्ज़ ते थो ऐं तव्हां हाई स्पीड जहाज़ था वठो पिया, त असांखे ट्रेवल करिणो आहे ऐं उहे इस्तेमालु जेको आहे सरकारी कमनि जे बदिरां तव्हांजी फैमिली यूज़ में बि अचनि था, त उन्हनि जो एॾो वॾो ख़र्च जेको आहे कर्ज़ वठी तव्हां उहो जेको आहे त एतिरियूं डॉलरनि में स्टाफ खे पगारूं था ॾियो। त इहो जेको रविश आहे इहा असांखे चेंज करणी पवंदी ऐं जेकॾहिं रिफॉर्म कंदा उन सां इलाही शयूं पाकिस्तान जी फेडरेशन खे इलाही पैसा जमो थी सघनि था। पर जेको मुंहिंजो इतलाह ऐं अंदाज़ो आहे हिन महिल ताईं, त मुंहिंजो सम्झो त 250 अरब खनि सूबनि जे पेट ते हिकु कट हणंदा, पोइ ॾिसूं था उहो केतिरो आहे, फिगर केतिरी थी अचे, मुख़्तलिफ़ फिगर हलनि पियूं। त घटि में घटि एतिरो जेको आहे सूबनि खां ज़ाहिर कटींदा दिफ़ा जे नाले ते ऐं मुल्की दिफ़ा, पोइ उहो अॻिते हली जेको आहे वरी उनखे पुलिस खे बि शायदि उनजो हिकिड़ो पैरामिलिट्री फोर्स जो या हिसो बणायो वञे, या उनजी कहिड़ी शिकिल थी निकिरे, त जीअं मूं चयो त हिकिड़ी फेडरल लेवल ते जेको आहे फुल पुलिसिंग जेको आहे उन ते हिकिड़ो सीरियसली कमु हले पियो। बिल्कुलु सर, अहिड़ा तजुर्बा पाण पहिरियों बि ॾिठासीं न, नेक्टा जे नाले सां हिकिड़ो इदारो ठहियो त जेके बि इंटेलिजेंस जा इदारा आहिनि उनखे मॉनिटर कंदो, पर नेक्टा किथे आहे, केतिरो सरगर्म आहे, पाण सभिनी जे साम्हूं आहे। अवां ॻाल्हि कई वज़ारतुनि जी, त जेके वफ़ाक़ अञा त सूबनि खे वापसि कोन कयूं आहिनि, तक़रीबन दर्जन खां वधीक वज़ारतूं आहिनि, भई तव्हां उहे सूबनि खे ॾियो। पर हाणे त ॻाल्हियूं इहे बि थियनि पियूं त सूबनि जा जेके खाता आहिनि, मादनियात हुजे, हेल्थ हुजे, एजुकेशन हुजे, पॉपुलेशन वेलफेयर हुजे, इहे बि चवंदा त वफ़ाक़ खे ॾियो। जी बिल्कुलु उल्टी गंगा आहे न। ॻाल्हि इहा आहे त इहो सूबनि जी मां सम्झां थो ग़लती ऐं कसूर आहे, त चीफ मिनिस्टर जेको आहे उहो पाण उनजे मथां हिकिड़ो वेही रहिया अख़्तियारनि जे मथां, ऐं उहे हेठि जेके सूबनि खे मोकिलणु घुरिजनि हा ऐं रिफॉर्म थियणु घुरिजनि हा, त इहा हुननि जी जेका ग़लती आहे या कसूर आहे या बदनीयती आहे, वाट एवर, मां उनखे को लफ़्ज़ नथो चवणु चाहियां, त उहा उन कोताही जे करे जेको आहे इहो रूम पैदा थियो, गुंजाइश पैदा थी, त अॼु विफ़ाक़ तव्हां खां डिमांड थो करे। त विफ़ाक़ जेके आहिनि पोइ बि उन्हनि ॾिसो न, सिहत जो खातो चए वञी तव्हां इस्पताल मरीज़ वञी सूबाई हुकूमत संभाले, बाक़ी ड्रग रेगुलेटरी अथॉरिटी असां कंदासीं, दवाउनि जी क़ीमत असां वधाईंदासीं, ऐं शुगर जी टेबलेट मां यूज़ कंदा। जी हायर एजुकेशन कमीशन आहे, उहो साॻियो ई ॻाल्हि आहे त भई सिलेबस जे नाले ते तव्हां कयो था, त तव्हां वटि हिन महिल पॉपुलेशन जेको आहे अॻु में विफ़ाक़ में रही आहे एतिरो अरसो, त उन कहिड़ो पॉपुलेशन रोकी। हिते त जेको आहे तव्हां मुल्हनि खे कढणी था चयो त अलाह जे हुन में रुकावट आहे, फलाणा टीन मटीन। त अहिड़े क़िस्म जी जेको जॾहिं तव्हां मुतज़ाद क़िस्म जी तालीम ॾींदव, माण्हुनि जो दिमाग़ अहिड़ो ठाहींदव, त ज़ाहिर आहे त माण्हू पोलियो जा फुड़ा पीअरण लाइ तयारु कोन्हनि, की जेका हिकिड़ी मोहलिक बीमारी आहे जेका सॼी ज़िंदगी जे लाइ माण्हू खे अपाहिज थी बणाए सघे। त हिन मुल्क में तव्हां जे तरीक़े सां खिलवाड़ कयो आहे, त हाणे महिरबानी करे थोरो हिन रहम कयो हिन क़ौम ते। ऐं हिन मुल्क में वॾो पोटेंशियल आहे, असांजी वॾी आबादी 50 सैकड़ो खां मथे 60 सैकड़ो जे क़रीब नौजवान आबादी आहे, ऐं नौजवान आबादी खे तव्हां स्किलफुल कयो, उन्हनि खे तव्हां जेको आहे वज़ीफ़नि ऐं हिननि चंदनि मां कढो ऐं उन्हनि खे बाक़ाइदा इहो नई राह ते आणियो, त इहो मुल्क जेको आहे उहो अॻिते वधी सघे थो। त पोइ ॻाल्हि घुमी फिरी सर उते ई थी अचे, जीअं मां शुरूआति में चई त हीअ सभु कुझु जेके नयूं तरमीमूं, नवां खाता, डिवीज़न लेवल ते, इहो सभु छा आहे त मुल्क जी तरक़ी अव्हांखे लॻे थो एजेंडा आहे, माण्हुनि खे रिलीफ या उन्हनि खे उनजे दर ते खणी जीअं चइबो आहे सहूलियतूं पहुचाइणु आहे, या इन जे पसे पर्दा का अञा का वॾी गेम आहे अव्हांजे ख़्याल में? मुंहिंजो ख़्यालु आहे त ही जेको हिन मुल्क जी कर्ता धर्ता आहे, इलीट क्लास आहे, हे इलीट क्लास जे इंट्रस्ट के सर्व था कनि, छो त इलीट क्लास जो भी थोड़ो दायरो वधी वियो आहे। अॻे इलीट क्लास थोड़ो महदूद हो, हाणे थोड़ो इलीट क्लास वधी वियो आहे, त उन जे करे उन्हनि जूं घुर्जियूं भी वधी वियूं आहिनि, त उन्हनि खे अकोमोडेट करण जे लाइ या उन्हनि जे इंट्रस्ट खे सर्व करण जे लाइ बेसिकली इहा एफर्ट हूंदी अंदरूने खाना। ऐं बज़ाहिर खणी उनखे तव्हां कहिड़ो बि नालो ॾियो त असां अख़्तियारनि जी मुंतक़िली था कयूं, आवाम खे वॾी सहूलियत ॾींदासीं ऐं ही शयूं कंदासीं। ॾिसो न, सिंध में त बेड़ो ॿुॾो पियो आहे। तव्हांजी पब्लिक सर्विस कमीशन जी हालत इहा आहे, जेके माण्हू पास करे कढी था अचनि, उन्हनि खे 2 जुमिला लिखण नथा अचनि।
त जेके माण्हू हुते वेहनि था इन्फ्लुएंशियल माण्हू लिस्टूं थियूं अचनि पियूं त बाबा हिकिड़ी लिस्ट CM हाउस मां, हिकिड़ी बिलावल हाउस मां, हिकिड़ी कंहिं ॿिए हंधों थी अचे। त मूंखे चवण जो मक़सदु त इन्हनि शयुनि ते रहम कयो, कुझु हिन क़ौम खे, हिन नौजवाननि ते जेको आहे वीचारा बेरोज़गार आहिनि, जिन सॼियूं उमिरियूं लॻाए छॾियूं आहिनि तव्हांजी उन चक्रनि में, त उहे दरबदर लॻा पिया आहिनि। त मेरिट जो घटि में घटि क़त्लेआम न कयो, उनखे थोरो मामलनि खे शफ़ाफ़ कयो त कुझु जेका हिकिड़ी चङाई नज़र अचे। सही, ठीकु आहे एजाज़ मेहर साहब, तमामु घणी महिरबानी, अवां असांखे वक़्तु ॾिनो। एजाज़ मेहर साहब जो मौक़िफ़ अवां जे साम्हूं आहे। ॾिसूं था त हाणे छा थियणु वञे पियो, 28वीं तरमीम, नवां सूबा, NFC में सूबनि जो कट, हिसो घटाइणु, मुख़्तलिफ़ खाता वफ़ाक़ खे ॾियणु। सो हाणे इहे तजवीज़ूं आहिनि, ॾिसूं था इस्लामाबाद खे सूबे जो दर्जो ॾियनि था ऐं पोइ अॻिते छा थो थिए उन ते पाण ॻाल्हाईंदासीं। असांजो अॼु जो ई प्रोग्राम हिते पंहिंजी पुॼाणी ते थो पहुचे। ॾींदा इजाज़त, अलाह निगहबान।